अज़हा जूं लख लख मुबारकूं। ईद उल अज़हा जे इन पुरमसरत मौके ते ॾे तोड़े परॾे में रहंदड़ मुस्लमान भाइरनि दोस्तनि अज़ीज़नि शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि समेत अहले वतन ऐं अहले इस्लाम खे ईद जूं लख लख मुबारकूं पेश कयूं था। पारां सिकंदर अली चाचड़ ऐं एतज़ाज़ अली मलिक करमपुर। Madhwani